बेरोज़गारी, निधड़काई, गटरनि जो पाणी, सॼी सिंध गटरनि जो पाणी पीए पियो। ये जेको सुबुह जो गुरड़ी कयो था, चओ था पाणी असीं उॿारियल था पियूं या मिनरल वाटर, गुरड़ी छा सां कंदा आहियो? गटर जे पाणी सां। गटर जे आंगर जे वञे तव्हांजी नालीअ में त हथ खे 10 दफ़ा धोईंदा आहियो। विज़ू करण खां अॻु में चवंदा आहियो कपिड़ा नापाक थी विया, कपिड़ा मटाईंदा आहियो। ही गुरड़ी सुबुह जो ॾंदण करण लाइ जेको गुरड़ी कयो था न, इहो गटर जो पाणी अथव। जेको मुंहं खे छंडो हणो था, इहो गटरनि जो पाणी अथव। जेका तव्हांजी अम्मा बोड़ में विझे पई, उहो बोड़ में तो मिनरल वाटर थोड़ी पई विझे, उहो गटरनि जो पाणी आहे, केमिकल मिलियल। वरी सिंधी जर जे पाणी ते ख़ुशि था थियनि। असीं जर जो पाणी हेठि केमिकल मिलियल आहे। जर जे पाणी खे टेस्ट करणु खपे, pH वैल्यू ॾिसणु खपे, उन में उनजो बेस ॾिसणु खपे, एसिडिटी ॾिसणु खपे त उहो जर जो पाणी पीअण जे लाइक़ु आहे या कोन्हे। सिंध जे कहिड़े शहर में अहिड़ी अस्पताल आहे जिते मरीज़ खणी वञो ऐं तव्हांखे ईअं न चवनि त हिनखे कराची खणाए वञो? संजीदा सीरियस मरीज़ खणी वञो, शिकारपुर, कदकोट, जैकबाबाद, नगर पार्कर, थर, अमरकोट, बदीन, सांगड़, मीरपुर ख़ास, सुजावल, ऐं तव्हांखे ईअं न चवनि हिकिड़े ॿ ॾींहं तव्हांखे रखी तरबतर करे कूड़ियूं सचूं सुयूं हणी पोइ तव्हांखे चवंदा हाणे खणाए वञोसि कराची। हाणे मरीज़ असांखां ज़ोर आहे। सिंध जे कहिड़े ज़िले ऐं तहलके में स्कूल आहे सुठो? ॿुधायो मूंखे अची ॿुधाए न। ही स्कूल या कॉलेज आहे जंहिंजो मुक़ाबिलो कराची ग्रामर स्कूल सां या बीकन हाउस सां या सिटी स्कूल सां या काउंटी कैम्ब्रिज सां या स्मार्ट सिटी स्कूल सां इन जो मुक़ाबिलो करे सघूं था। फलाणे शहर ऐं ॻोठ में फलाणो स्कूल आहे, कहिड़ो आहे?